बर्क़ सियासतदान अॻूणे निगरां वज़ीर आज़म ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई जी 11हीं वरसी मल्हाई पई वञे। नवां जतोई में संदसि आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरे फातह ख़्वानी कराई वेंदी। नौशेरो फेरोज़ तालके मोरो जे ॻोठ नवां जतोई में जनम वठंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई ज़ियाउल हक़ जी आमरीयत सां झेड़ींदे जमहूरियत जी बहाली लाइ MRD जे प्लेटफॉर्म तां भरपूर तहरीक हलाई। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई पंहिंजे ॾहापई सियासी सोच ज़रिए पाकिस्तान जी सियासत में पंहिंजो वॾो नालो कमायो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो इंतिहाई वेझो साथी सॼो वेंदड़ ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे निगरां वज़ीर आज़म, सिंध जो वॾो वज़ीर ऐं केतिरा ई भेरा वफ़ाक़ी वज़ीर तौरु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई 1986 में पीपुल्स पार्टी खे ख़ैराबाद चई नेशनल पीपुल्स पार्टी जो बुनियाद रखियो। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई सियासत में शराफ़त, इंसाफ़ ऐं जमहूरियत जी पासदारी कई ऐं ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं हिकु लिबरल रोशन ख़याल सियासतदान जी हैसियत सां आवाम जे हक़ लाइ पाल पतोड़ींदो रहियो। संदसि औलाद ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, मसरूर ख़ान ऐं आरिफ मुस्तफ़ा जतोई बि साबित क़दम सियासत जे मैदान में सरगर्म आहिनि। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई 20 नवंबर 2009 ते जॾहिं लाॾाणो करे वियो त उन जी जनाज़े निमाज़ में मुल्क जे नामियारी शख़्सियतनि समेत ॿाहिरि मुल्कनि जे माण्हुनि बि वॾे अंग में शिरकत कई। ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई तोड़े जो हाणे असांजे विच में नाहे रहियो, पर उन जूं कयल सियासी ख़िदमतूं ऐं जमहूरियत जी बहाली लाइ कयल सदत जाखोड़ खे सिंध जो अवाम करे बि विसारे न सघंदो।